कभी सची अल्हम्दुलिल्लाह असी पाकिस्तान जा हामी हण किसे उनके पूरो क्या नबी करीम अलैहिस्सलाम जी जात पावर खदर माई के कह मारो किबला सा के का खबर है बुखारी शरीफ दी हदीस आ ॿियनि किताबनि भी लिखियो आ खास करे अल्लामा हाकिम अल मुस्तदरक में ही लफ्ज़ वधाए लिखा आहिनि त इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा दे निहारे फरमाइण लगा अबा तव्हां ते मां मुहम्मद जो हक आ सुभान अल्लाह मां मुहम्मद करीम जो तव्हां ते हक आ उनी हक जे सदके में मां तव्हां का पुछां तो ॾियो ख़बर इन औरत के कह मारियो हाय हाय महबूब जे सहाबन तो सदके वजा जोर सां चओ सुभान अल्लाह हदीस पाक में अचे तो कड़ो नाबीनो सहाबिया अखिन खा नाबीना उथी बीही रहो वा हुजूर पाक ने वने पियो पर डकंदो पियो वने इन्हीअ जे करे जो रहमत लिल आलमीन जे आडो हाज़िर छड़का मामूली गाल काने का पाण त शफीक हा पर हुन मोजा दोस्त अजीज मुस्तफा जे रोब में डके पियो डकंदो नबी पाक जे आडो बीठो आ हुजूर खे चई क़िबला इन्हीअ खे मारियो इन्हीअ खे मुंह मारियो छो मारियो थी चई क़िबला मुंहिंजी उम्मे वलदा मुंहिंजी घरवारी समझो मूंखे तमाम घणो भाईंदी हुई खिदमत कंदी ही मां नाबीन माण्हू आहियां पर मुंहिंजो कपिड़ो मेरो थोड़ कान ॾींदी ही गुलाब जे गुल जेड़ा पुटड़ा भी मुखे इन्हीं मझाऊ आहिनि मुझे बचड़न के भी तमाम घणो भाईंदी आ मुखे भी घणो भाईंदी आ ज़ाल मुंहिंजी हुई मुझे घर में रहंदी हुई पर क़िबला हुई काफरानी अवां जी बेअदबी कंदी ही मां हुन के घणो ही समझायो पर मुड़े कान पई अज रात हिन जो बदबख्ती जो दिहाड़ो हो साईं जन जे बारे में थोड़ो गाल्हायो मुखे कावड़ अची वई खंजर खणी लेटाए उन खंजर जी जेका चुंब ही सा सीने ते रखी मांस आई खंजर जो गन वरी मूं पंहिंजे सीने ते रखी हीअ जो ज़ोर ॾिनो मांस त या रसूल अल्लाह पुठीअ खां पार थियसि तड़पी मरी पई 6 महीने जो ॿार पेट में उहो भी मरी किरी पियो तू चवंदे तो ज़ाहिर में तो वॾो ज़ुल्म आ लेकिन हाणे अॻिते तो ॿुध रसूलुल्लाह छा थो फरमाए नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमायो अब्बा तो सच कयो आ सही कयो आ इन औरत जो खून लुढ़ी वयो इन जे फैसले में को तो ते हक आहे कोन तू आज़ाद आ या हुई कत्ल जे लायक रहमत अल्लाह अलैहि चवे सर तो मुवट वठिया मुवट कोर्ट में फैसलो कराए मां फतवा जा हा को मारी सहा तो छो मारी पर न रहमत लिल आलमीन फरमायो तो इन जो खून जज्बात में तो मुझे कोर्ट में अचण खां अगे फैसलो करण के तो कत्ल करे छडियो आ तो के या इजाजत हुई तू मारी सो चमो कईस ए खून जो लुड़ी वयो या साहबी छा ता चवंदे ने हारियो हिरने हारियो ॿिया छा पिया चवनि अरे वाड़े अंधा वाह नाबीनो हो न छा चवण लगा वाड़े अंधा वाह रहमत लिल आलमीन फरमायो इन्हीं के अंधो न चओ इहो त अखिन वारो इहो बसीरा इनके नाबीन या आमा न चइबो इन मां मुहम्मद करीम जे शान के सुञातो वा इनके अंधो कोन चइबो अंधो तो हो आज मां मुहम्मद करीम जो शान न तो सुञाणे सभई जो सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह मुखे हिकिड़ो वाक़ियो यादि ईंदो आहे दिल थी चवे तव्हांखे ॿुधायां मतां ड्रेग थी वञे कावड़ त कोन कंदो न हाय हाय
गाजी अब्दुल कय्यूम। जोर सां चओ सुभान अल्लाह, ॾाढो चओ सुभान अल्लाह। पाकिस्तान जे तारीख़ वांगुरु मुमताज़ क़ादरी वांगुरु मशहूर आहे। उन्हीं महबूबन करीमन जे हिकिड़े गुस्ताख खे मारियो हो, पर दौर अंग्रेज़ जो हो, उन ते मयार कान ही ईसाई हा। उन गाज़ी अब्दुल कय्यूम खे फांसी ॾिनो। जमल उन जो जनाज़ो खणी आया पढ़ाइण लाइ, त हुन जे जनाज़े पढ़ाइण वारो ख़बर अथव केरु हो? सभई चओ सुभान अल्लाह। इएं न ॿुधाईंदुसि नालो, तव्हां सभई ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। सोहणो सैयद दीदार अली शाह अलवरी। अलवर हिकिड़ी हिंदुस्तान में रियासत आहे। उन्हीं अलवर रियासत जो मुंहिंजा दोस्त रहण वारो हो सैयद दीदार अली शाह। ऐं सैयद त हो पर चोटी जो आलिम हो। आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत मौलाना अहमद रजा खान जो खलीफो हो। उन जो पुट मूं ॾिठो हो हजरत अल्लामा अबुल हसनात सैयद अबुल हसनात। ओ मूं ॾिठो हो लाहौर में, मां उनजे मदरसे में ॿ टे रातियूं रही आयो हुउसि। उन जो पोटो बि मूं ॾिठो हो हजरत सैयद महमूद अहमद रज़वी, उहो बि मूं ॾिठो हो। मुंहिंजा दोस्त बाक़ी हो सैयद दीदार अली शाह सां खां अॻे गुज़री वियो आहे। सैयद दीदार अली शाह जमल जे जनाज़े ते आयो, हिन ॾियारियो तवज्जो आहे? हा तवज्जो कयो त ॿुधायांव। मौलाना साहब के चऊं तू सैयदा जनाजो पढ़ा। सैयद दीदार अली चयो त इए जनाजो कोन पढ़ाईंदुसि, अॻ में ज़ियारत कंदुसि। अॻ में हिन जी ज़ियारत कयां, पोइ तो जनाजो पढ़ायां। कफन खोलियऊं, मुंहिंजा दोस्त मुंहं ते नज़र पई, सैयद दीदार अली शाह साहब बेहोश थी किरी पियो। होश में न रहियो, बेहोश थी वियो। पानी हयऊं, ठंडा हयऊं, शरबत पियारियऊं, हथ माटियूं, पेर माटियूं। घणी देर खां पोइ जमल होश में आयो, चवण लॻो या रसूल अल्लाह, मूं सॼी ज़िंदगी नफ़िल पढ़िया, हदीसूं पढ़ायूं, तहज्जुद पढ़ियमि, निमाज़ूं पढ़ियमि, दुरूद सलाम पढ़ियमि, पर मूंखे त दीदार कोन कराई। अॼु त हिन जो भाग थियो आहे जो तव्हां हिन जे जनाज़े में पाण बीठा आहियो। सभी चो सुभान अल्लाह, ॾाढो चो सुभान अल्लाह। दीदार अली शाह साहब फरमाए तो मां ॾिसां पियो त रसूलुल्लाह उन जे जनाज़े में बीठा रहमत लिल आलमीन खे चई कि बिला तूं त सॼी ज़िंदगी दीन जी ख़िदमत कई, तुंहिंजी औलाद बि आहियां, सारी ज़िंदगी तहज्जुद नफ़िल पढ़ियमि, मूंखे त दीदार कोन कराई, सिकी सिकी मरी पोड़ो थी वियो आहियां। अॼु तो केॾा कुर्ब कया हन जो हिन आशिक़ जे जनाज़े में पाण महिरबानी फरमाई अथव। रहमत लिल आलमीन जी ज़ात उन आशिक़नि जे जनाज़े में आया। अड़े जेको महबूब जी ज़ात बाबरकात सिर कुर्बान कंदो आहे, मुस्तफ़ा हुन जो क़दुरु कंदो आहे। हेॾे ॾियारियो तव्हां कहिड़ी पार्टी में आयो, मुंहिंजो को वास्तो तव्हां सां कोन्हे। माइट हो, अज़ीज़ हो, सुन्नी हो, भाइर हो, बाक़ी पार्टी तव्हांजी कहिड़ी आहे मुंहिंजो हुन सां को ताल्लुक न आहे। पर मां तव्हां खां पुछां थो त पार्टी जे लीडर खे कारकुन प्यारो आहे या न आहे? हाणे थकिजी पिया दुआ घुरूं बस, तव्हां खां ज़बान ई नथी उथेव तव्हांजी। बाबा पार्टी जो कारकुन जेको सॼो ॾींहुं झंडा हणे, सॼो ॾींहुं गेटूं ठाहे, सॼो ॾींहुं माण्हुनि में जलसनि खे गॾु करे पाणी पीआरे, पोइ कहिड़ी बि पार्टी जो हुजे ऐं सचो कारकुन हुजे, उहो कारकुन लीडरनि खे ईअं नथ मथे खणी अथव न। उहो कारकुन लीडरनि खे हे बि आशिक़ जेके मुस्तफ़ा जे बेअदबनि खे क़त्ल था कनि, मुस्तफ़ा जा कारकुन अथव। जे पार्टी जे लीडरनि खे कारकुन प्यारा आहिनि त आमना जे लाल खे बि पंहिंजा कारकुन प्यारा। महबूब जी ज़ातुनि जे मथां निगाह फरमाईंदो आहे, हुज़ूर करम फरमाईंदो आहे ऐं उन आशिक़नि खे मुंहिंजो महबूब इनाम ॾींदो आहे। इनाम इन खां वधीक कहिड़ो हुजे जो हुन जे जनाज़े में मदीन वारो पाण हली अचे।
सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या बाबा थकाओ अचो तव्हां कुछ ॿियो बि ॿुधाया इंशाअल्लाह ताला फकीर जी जेका भी गाल हा सा कुरान हदीस का बाहर नाहे अल्लाह ताला जल्ल जलालु अमन वालू फरमाए तो अबसा व तवल्ला अन जाअहुल अमा व मा युद्रीक लअल्लहु यज़क्का औ यज़क्कर फतनफअहु ज़िक्रा अम्मा मन इस्तगना फअंत लहु तसद्दा व मा अलैका अल्ला यज़क्का व अम्मा मन जाअक यस्आ व हुवा यख्शा फअंत अन्हु तलहा सुभान अल्लाह चो तो माना बुधाए अज मां तो जे आडो उहे गालियूं ॿुधायां थो तोखे मूं सॼी ज़िंदगी कोन ॿुधायूं सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह अल्लाह बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह हीअ सूरत मक्किया सूरत अबस मक्की चो खुदा मक्के पाड़ पटे व छाहे बाबा मक्की कुरान कंजो ॾाढे ॻाल्हायो कुरान जो मक्की सां छा कुरान जो मदनी सां छा कुरान त अल्लाह जो आहे बल हुआ कुरान मजीदुन फी लौह महफूज कुरान शरीफ त अल्लाह जो कलाम आहे कदीम आहे जो को लौह महफूज में आहे तो मक्की मदनी छो इन में भी मुझे मदीने वारे जो शान जे मुझो सोनो मदीने वारो मक्के में रहे त अल्लाह चवे जाते तू आए तो उते तो मोकिलिया वो मशहूर थी वही उहा आयत सूरत आ जेका मदीने वारो मक्के में हो तो मक्के में न थी आ पर जेकॾहिं मुझो महबूब करीम मदीने में हुजे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत फरमाए मुझा हबीब कुरान तमा अल्लाह जो आ पर जाते तू हूंदो आ उते मुझो कुरान ईंदो आ मक्के में आ त मक्किया जे मदीने में आ त मदनिया बिन का पूछो ॾियो ख़बर है मक्की मदनी छो चलो ये लथियूं मक्के में तॾहिं लथियूं तो ते पिणे ते हुई या दबी ते लथियूं ॾाढे न ॻाल्हायो सुभाणे अल्लाह था चओ ये कहते लथियूं जो आमना जे लाल ते ॾाढे जो कहते लथियूं जे मदीने में आमना जे लाल ते लथियूं हो जाते महबूब ते कुरान लहे अल्लाह ताला नालो ही ते रखी छॾे थी मक्के बारी तो मक्की में मक्के में लथी आ हे मदनी आ जो मदीने में लथी आ जाते मुस्तफा जा कदम कुरान उते अचे महबूबन करीमन जे खिदमत गिरामी में काफरन जा रईस वडेरा अबू जेल उतबो शेबो वलीद मुगीरो ताप जा जेके वडा काफरन जा रईस हा हर कौम में को चङो माण्हू हूंदो आहे पर हो बुछड़ा हा बुछड़न जा रईस हा महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया हुजूर खे जी चऊंसे हाणे हीअं कर असां खे तूं मुतमइन कर असां जूं ॻाल्हियूं ॿुध बाबा थका त न आहियो न
हाणे नारे ते बंदशा इन जे करे त टाइम घणो थी वियो आहे ऐं ॻाल्हि खे पूरो बि करणो आहे जेके नारे में टाइम वेंदो त 10-15 मिंट निकिरी वेंदा हाणे हेॾे ॿुधो हाणे काफ़र अची महबूब करीम खे घेरे वेठा पाण वेठा बैतुल्लाह शरीफ जे सहन में जॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम जी ख़िदमत में वेठा अची सवाल जवाब शुरू कयूं त महबूब पाक उन्हनि सां ॻाल्हाइण शुरू कयो अदा अखलाक बि त ईअं चवंदो आहे न त जेको अॻु में माण्हू वेठो हुजे ऐं हो ॻाल्हि ॿोल करे जेसीं ताईं उन खां वांदो न थिजे तेसीं ताईं ॿिए सां तवजो करणो नाहे ये गुनाह तो कोने न बाबा ॻाल्हायो तव्हां न मूं वटि अचो ऐं मूंसां तव्हां अधु कलाक 20 मिंट कचहरी वेठा कयो उन खां पोइ को वरी सही माण्हू वरी भिरिया रोड मां अचे मुड़ुस साहिब मूंखे तकड़ा मुंहिंजी त ॻाल्हि ॿुध त चवंदोसि बाबा तकड़ तूं न करे तोखां अॻे वेठा अॻु में हिननि सां ॻाल्हायां पोइ तोखे बि वांदो तो था वेह हाणे तव्हां इहो सुभाणे चयो यार मुफ्ती साहिब खे अखलाक ई कोन्हे वीचारे भिरिया रोड वारे सां मिलियो ई न यो तव्हांजो इतराज़ सही या गलत मां न ॿुधो वरी चओ कानून कहिड़ो हो त जेके अॻु में आया उन खां वांदो थिजे पोइ हुन सां ॻाल्हाइजे ईअं आहे न सही नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ातुन काफ़रन सां मशगूल हा अबू जहल जे सवाल जा जवाब उतबे जे सवाल जा जवाब वलीद जे सवाल जा जवाब पाण तवज्जो वेठे फरमायो हिकिड़ो सहाबी हो महबूब जो आशिक हो पर अखियुनि खां नाबीन हो वो महबूब जी खिदमत में आयो ऐं हुन वीचारे नाबीन खे त ख़बर कान्हे त महबूब कैसा तो ॻाल्हाए केर वेठा जीअं जो आयो अचण सां वेही साईं ओ साईं मुझी त ॻाल्हि ॿुधो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ही पंहिंजो गुलाम आशिका उम्मतिया मिस्कीन गरीब आयो असांखां काॾे वेंदो पर जेकॾहिं ही रईस नवाब अमीर वॾा वॾा माण्हू मुस्लमान थी पिया त हिकिड़े हिकिड़े जे पोयां कबीलनि जा कबीला राजनि जा राज आहिनि महबूब खे दुनिया जो हिर्स कोन हो मुस्तफ़ा खे दीन जो हिर्स हो जागो था पाण हुन नाबीन ॾे तवज्जो कोन कयो हेकर चयई ॿीहर चयई टीहर चयई पर पाण हुन ॾे वाझायो ई कोन हुनखे छॾे ॾिनो त पाण हिननि खां वांदो थिया पवंदो हिन सां ॻाल्हायां हू बि सम्झी वियो त को किसो आहे चुपड़ी करे वेही रहियो काफ़र वेही उथी करे हलिया विया मुस्लमान केर बि कोन थियो ही आयत अल्लाह मोकिली जागो साला निंड अथव हाणे ॿुधो ओ चारणो नाबीनड़ो वेही रहियो या उथी वियो काफ़र बि उथी विया महबूब न जेको हुनखे तवज्जो न ॾिनो रुख न ॾिनो अल्लाह सही महबूब ते ॾोरापो नाज़िल कयो अल्लाह ताला फरमाए तो हबस व तवल्ला अन जाअहुल आमा ओ मुझा सोना तो वट जॾहिं नाबीनो आयो हो उन खां तव्हां मुंहुं फेरियो ऐं उन ॾे तव्हां तवज्जो न कयो वमा युदरीक लअल्लहु यज़क्का मुंहिंजा महबूब तोखे इहा ख़बर हुजणु खपे इहो जेको तुंहिंजो आशिक़ आहे तोखां सवाल करे हा तव्हां जवाब ॾियो हा त अञा वधीक पंहिंजे पाण खे पाक करे हा औ यज़्ज़कर फतल्फाहु ज़िक्रा या नसीहत हासिल करे हा ऐं उनखे तव्हांजी नसीहत मुंहिंजा महबूब करीम नफ़ो पहुचाए हा अव्हां जो आशिक़ा मूंखे वणंदो आहे मां रब खे तोखां हिननि काफ़रनि खां वधीक प्यारो आहे तुंहिंजो कमु आहे त हिननि काफ़रनि खे रुॻो पैगाम पहुचाए पोइ मुस्लमान थियनि त ठीकु आहे जे न थियनि त तोते
यार काने मुझा महबूब इहो नाबीन विचारड़ो अवां वट आयो हुजण त इए खपे हा जो तू इन दे तवज्जो करी हा इनके सिंधी में छा चइबो चओ डोरा पो हिकिड़ो हूंदो दड़को छो कई इए तोखे ॾिसी थो रहां इहो दड़को आहे इहो यार इहो मुनासिब न हो इहे त न करी अल्लाह पाक पंहिंजे महबूब करीम खे डोरा पो ॾिनो वो काफर हलिया विया नाबीन हलियो वियो थोड़ी देर खां पोइ नाबीन हलंदो आहे त मुस्तफ़ा उथी बीठा उथी वेही हुनखे भाकुर पाए चयो ओ नाबीन तुंहिंजी मयार सतनि आसमाननि तां लथी आहे तुझो शान एडो अल्लाह के वणे थो अल्लाह एडी तुझी तरफदारी कई आ जो तुझे बारे में मुखे रब मयारू ॾिनियूं हन तू तो वॾो शान भाग वारो आ मुखे हिर्स हो तो हो काफर मुसलमान थींदा पर इन्हनि जे दिलनि ते खुदा मोहर हणी छॾी आ इनखे ईमान नसीब कोन्हे को पर तू आशिक़ अल्लाह ताला तो चवे हो काफर हन मुसलमान हू ही कोन थींदा ये वॾेरा मुसलमान थिया त ॿी ॻाल्हि आहे मुखे तुझो गरीब वणे तुझो तो मुहम्मद जो आशिक़ आहे हाणे उन खां पोइ नाबीन साहबी जॾहिं बि अचे महबूब भाकुर पाए घर में विहारेसि वाह रे सुभान अल्लाह तुंहिंजो शान चओ सुभान अल्लाह ॾाढे त सुभान अल्लाह चओ जहमल भी अचे तो महबूब भाकुर पाए विहारेसि दिलदारी करेसि महबूब करीम हुन जी दिल वठे हो त अॻे ई कावड़ल कोन हो पर हिन जो अञा मुंहिंजा दोस्त भाग खुली पियो जो हबीब जे भाकुर में हुजे बस गाल एतरी किसो एतरो मामलो एतरो हिकड़ो शख्स हो हजरत अमीर उमर जी खिलाफत चओ सुभान अल्लाह कंहिंजी खिलाफत ॻाल्हायो न इन्ही जवान जो नालो ई अहिड़ो आहे जो शैतान भॼी वेंदो आहे शैतान भॼायो जो फारूक आज़म जोर सां कन दे तो सुन शान हजरत उमर बकरी को चरवाया रल्ले नहर पंजाबी सराइकी जुबान में नहर माना बगड़ हजरत उमर जी मशहूर करामत हिकड़ो किताब न 50 किताब लिखल था त जंगल में बकरी ऐं बगड़ गॾु चरंदा हा बगड़ खे ताक़त नाहे जो बकरी खे चप हणे खबर अस्त मुस्तफा जे गुलाम अमीर उमर जी बादशाही कन्नो दे तो सुनो शान हजरत उमर बकरी को चरवाया रल्ले नहर अञा ताईं कबर विच पे कंब दे गबर सुभान अल्लाह चओ अज ताईं कबर विच पे कंब दे गबर अदल देख नौ शेर हैरान है फख्र कुल रसूला दा वडा शान है फख्र कुल रसूला दा वडा शान है अरब ते अजम दा ओ सुल्तान है सुभान अल्लाह अरब ते अजम दा ओ सुल्तान है फख्र कुल रसूला दा वडा शान है फख्र कुल रसूला दा वडा शान है मदीने खां बाहर बसरे वारे इलाके दे शाम वारे इलाके दे बुसरा वारे इलाके दे बसरो न बुसरा वारे इलाके दे हजरत उमर सही पंहिंजे खिलाफत जे दौर में दौरो कंदो हिकड़ी मस्जिद में सुबह जी नमाज पढ़ी पेश इमाम मुसल्ले ते बीठो हो ऐं यकीनन ओ पेश इमाम ताबई हो चओ सुभान अल्लाह ताबई माना सहाबन खे ॾिसण वारो हो नमाज पढ़ाई अलहमद खां पोइ इहा आयत पढ़ी अबस वतवल्ला अन जाअहुल आमा
हजरत उमर चो कुरान फकरऊ मा तयस्सर मिनल कुरान नमाज में जिथा भी आसान लगे व कुरान पढ़ो हे पढ़े तो बेचारो ठयो 12 महीना गुजरी विया वरी हजरत उमर रज़ी अल्लाह ताला ने सागे मुल्क जे दौरे ते आयो सागी मस्जिद में फजर जी नमाज पढ़ी ओ सागो पेशवा मुअल्लम का पो वरी तो पढ़े अबस व तवल्ला अन जाअहुल अमा हजरत उमर कन्न खड़ा कया हे छा पर भी इहा पे आयत पढ़ी अज भी सागी दो पढ़े और 12 महीना थी सके तो बट्टा सट्टा कर दो वरी 3 साल आया चो सुभान अल्लाह हेडे हेडे हारो आशको 3 साल आया मानो न हो पुछा कयो चो से इहो सदाई फजर जे नमाज में या अबस व तवल्ला पढ़दो आ सदाई असा हिन जा नमाज़ी आयो सदाई या पढ़दो आ बटाइंदो ही कोने को हाने 3 साल हजरत उमर जो भला मां पाण जो अंदाजो लगाया तलवार हथ में आ मुसल्ले जे भर में रखी पुठा हुन जे भी रहो उनके खड़ई थी कुटी अलहमद खां पो पढ़ी अबस व तवल्ला अंजाहुल अमा अमीर उमर देर कान कई नमाज टोड़े ठका जो कंध में तलवार है सब मुंडी हमरा जी लही वई मानो जो अमीर उमर तो जहड़ो आदिल बादशाह तू क्या तो खून करी पाण फरमायो तो मां मुसलमान को न मारियो आ मां मुनाफिक मारियो आ मुखे 3 साल चाल जायजो वठदे इनके कुरान में भी आयत लभई कान जो नबी जे नोरा पे मारी बी का आयत आई कान जे नबी के खुदा अल्लाह जाने तो नबी पाक जाने अल्लाह ही नबी जो मामलो आ वो पाण जाने ही केर थी तो जो नोरा पे वाली बार-बार आयत दोहराए तो मां उमर जी ईमान गवारा न कयो त मोमिन ना है हे मुनाफिक जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नोरा पे वाली बार-बार आयत पढ़े तो इनके मारे भलो आ पाण उनके हटाए लाश खणो इन पलीत जो नस दोहराए पाण मुसल्ले ते भी नमाज तो पढ़ाए सभई तो सुभान अल्लाह मालूम छो तो गुस्ताखे नबी जी सजा मौत काढ़ जो गुस्ताखे नबी जी सजा जोर सा गुस्ताखे नबी जी सजा हाने तो कोन चवंदे न त कोर्ट में वंजे हा हेडे वंजे हा होडे वंजे हा हिय न कन हा हिय न कन हा इहो भी तो जे ईमान जे कमजोरी जी निशानी आ जे ईमान मजबूत हो जाई हा त चवी हा त चवो थे जो पलीत के मारे विधी चवो थे जो पलीत के तबाह करे छडी मुझा भाव अजीज इहो असा जे पाकिस्तान जे आईन में भी लिखल आ त जेको गुस्ताखे नबी आ उन जी सजा मौत आ बटे दहाड़ा थिया अखबारूं तो पढ़ियो हुंदियूं मुझा दोस्त असांजे हुकूमत के मस मस होश आयो आ चवन था इंटरनेट ते आई मुझा दोस्त अजीज मोबाइल वगैरह ते गुस्ताखी जा खाका गुस्ताखी जो गालियूं हलन पियो हुकूमत थी चे त जल्दी खां जल्दी लिखे बंद कयो खत्म कयो आई जेके इनी जा अगवान होजन तन के गिरफ्तार कयो तन ते केस हलायो साबित करे उनके फांसी जी सजा दियो छो त असां मुसलमान आहियो नबी जी गुस्ताखी बर्दाश्त कोन कंदा से माण्हुनि चयो त अमेरिका कावड़जी पवंदो चयो अमेरिका कावड़जी छा कंदो ईरान खे छा कयो हुई असां खे छा कंदो असां सां मदीने वारो गद्दा त इंशाअल्लाह ताला बेड़ा ई पार आहे असा हुकूमत जे इनी कदम जी ताईद था कयूं त ये जेके इंटरनेट वगैरह ते जेके गुस्ताखी वारियूं गालियूं आई उनन जे खिलाफ जे करे हुकूमत कदम थी खणे त असा इंशाअल्लाह ताला उनन सा हुकूमत सा सहकार कंदा से आई असा जा अहले सुन्नत जा आलिम इनी गाल जी ताईद कन था पिया जे कदे को इते सहाफी आहे सहाफी समझो था इखबारी नुमाइंदो हेडो इज्तिमा थियो आ ॾिसो सुभाणे हराम जेका ॻाल्हि लिखंदा न फोटो ॾींदा न अखबार में लिखंदा बल्कि छा सहाफी असां तो सहाफत जा अलम बरदार आहियूं अरे हेडो सहा के जलसो नजर कोन थो मां तो चवां त फैज़गंज तालके जे तारीख़ जो वॾो खां वॾो जलसो आहे
सुभाणे कंहिं बि सहाफ़ीअ खे ताक़त ई कान्हे जो ख़बर ॾे कोन ॾींदो। मौली अब्दुल वहाब मुर्सी करे हाणे 500 रुपया कंहिंखे खीसे में विझे हा त पोइ ॾिसो त सुभाणे केॾा न वॾा गुल मिलाए 500 रुपया 1000 रुपयो ॾे हा मौली साहब त थोड़ा चिमका हुजनि हा चिमका फोटू पिया कढनि हा अख़बारुनि में पिया मोकिलनि हा 500 रुपया हुजनि हा। अड़े 500 रुपया घणा ई माण्हुनि खां वरिता थी कमाया थी कॾहिं त दीन जे लाइ बि पंहिंजो चिमको चिलको ॾेखार कॾहिं त का अख़बार ॾेखार त मन मदीने वारो राज़ी थी पियो वई। हाणे चवंदा यार हाणे मौली साहब री असां ते फिरियो आहे बाबा न फिरियो कोन आहियां ॻाल्हि सची थो कयां पियो वणेव त मुंहिंजी ॻाल्हि क़बूल कजो न त मां ग़लति कोन थो चवां पियो। आख़िर हेॾा वॾा इज्तिमा थियनि था तव्हां सहाफ़ी आहियो त ख़बर त अचणु घुरिजे या न अचे हथ मथे चुटा खणो अचे या न अचे ख़बर पर इंशाअल्लाह ताला कान ईंदी इन्ही जे करे जिनखे पैसा कोन मिलिया आहिनि ॾोकड़ कोन मिलिया अथनि ॾोकड़ मिलणा त कनि हा खुदा हिदायत कंदो जेकॾहिं सुभाणे भला खणी लिखंदा त बि टरोड़े मरोड़े अहिड़ो पंहिंजो ठाहींदा जो मूं चयो ई कोन हूंदो पंहिंजे तरफ़ खां ठोके छॾींदा। हाणे मुंहिंजी सलाह मां हाणे दुआ घुरां दुआ न घुरां अल्लाह भाई तरह सां दुआ त घुरबी बाबा कीअं था चओ दुआ न घुरां तहज्जुद महिल मानी खाई आया हो न मां त बुख ते आहियां भाउ हाणे तव्हां खाई आया हो तहज्जुद महिल ते कीअं न हलंदव मां बि त पोड़ो माण्हू आहियां तंहिंजे करे हाणे बसि इहो खोड़ अथव भला जे देरि थिएव त वरी जो साईं मोहम्मद सूमर जो जलसो लॻो पियो आहे वेझो सुभाणे हिते मंगरनि में आहे ॾिसूं तहज्जुद वारा सुभाणे एसी ते बि अचो था ख़बर पवंदी पाणी त तहज्जुद तक वेहण जा शौक़ीन हे बंगरा कोट लालू जे घर में उन खां पोइ वरी कोट लालू में जलसो आहे जे अञा बि शौक़ु अथव त हलो सुबुह हेॾे ओ होॾे तले भांडे हलो था सूफ़ी अली शेर जो जलसो हुते था हलो पिया पर तव्हांखे इहो ॿुधायां न हज़रत अमीर उमर जी गैरत ॿुधव न तहज्जुद वारा काॾे ॻाल्हायो नथा आहिनि गैरत वारो जवान आहे वरी केरु सूमर खां न पुछो मौलाना सूमर खां फकीर शेर खां न पुछो साईं मौलाना अब्दुल गफूर खां न पुछो अब्दुल रहीम खां न पुछो अचो त पुछो सचल सर मस्त खां पुछो या न ईअं न ॾिसां केरु थो चवे त पुछो हाणे हज़रत सचल तो चवे है दामाद अली दा उमर उम कुलसूम बीबी दा शोहर है दामाद अली दा उमर सुभान अल्लाह चो तो हजरत अली जो न्याणो आ हजरत उमर जो हजरत अली जी न्याणी ही उम्मे कुलसूम जेका अली पंहिंजे खुशी सां हजरत उमर के परणाई है दामाद अली दा उमर उम कुलसूम बीबी दा शोहर कर दी बात खबर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ भर दी तह दिल भर दी हाँ जोर सां चओ सुभान अल्लाह वाड़े सतल तो ता सदके वञा छा तो चवे पीर पीरा मुर्शिद मीरा ओ बगदाद वारो शहनशाह गौसल आज़म पीरन जो पीर पीर पीरा मुर्शिद मीरा नाम किथे जज टुटन जंजीरा पीर पीरा मुर्शिद मीरा
जंजीरा कामिल मुर्शिद कर दी हाँ, कामिल मुर्शिद कर दी हाँ, यार दी घड़ोली भर दी हाँ, यार दी घड़ोली भर दी हाँ, भर दी तह दिल भर दी हाँ। अली जो जिक्र आयो आहे त हिकिड़ी ॻाल्हि था की अली जी ॿुधाए पोइ दुआ करा ख़ैर जो चओ अली असांजो मुर्शिद आहे ईअं न ज़ोर सां भला ॾाढा सां था चओ ख़ुशी सां था चओ असांजो मुर्शिद कीअं आहे असांजो मुर्शिद हज़रत रोज़े वारो अली जी औलाद आहे ये सादात जेके भी थव न सैयद जीलानी हुजन राशिदी हुजन बुखारी हुजन मुजादा लक्यारी हुजन ये सब हसन हुसैन सोने अली जी औलाद असांजा मुर्शिद करीम हज़रत रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला उन्हनि जो हिकिड़ो मशहूर मौलूद भी आहे न मौला मुको तो दे आलम सजो थो सोझरो सुभान अल्लाह मौला मुको तो दे दियो छाला मोकिलियो है कुरान जोर सां चओ सुभान अल्लाह हे महबूब करीम दे अल्लाह ताला सिराज मुनीरा करे मोकिलियो अल्लाह ताला जे हबीब अल्लाह तो चवे मौला मुको तो दे दियो आलम सजो थो सोझरो ज़ुल्मात सब ज़ाया थियो मौला मिलाई मुस्तफा सुभान अल्लाह अल्लाह हमारे जा लफ्ज़ त बुधो मौला मुके तो दे दियो आलम सजो थो सोझरो ज़ुल्मात सब ज़ाया थियो मौला मिलाई शलम मुस्तफा अहज़ाब जी लड़ाई चो सुभान अल्लाह जेका मशहूर आहे खंदक जी लड़ाई खंदक ही जेको नंढड़े छोकरे तव्हां ॼाणो न ऐलान कयो किताब जो जेको मुंहिंजे बाबे साईं लिखियो आहे सीरत मुस्तफ़ा सुभान अल्लाह उन्हीअ में भी इहो वाक़ियो तफ़सील सां लिखियल आहे कॾहिं पढ़ंदे त मज़ो अची वेंदो अॼु ॿुधायां थो पोइ सुभाणे कॾहिं पढ़जां वञी जंग जेका लगी ही 10,000 यहूदी ईसाई काफर मुशरिक पाण में टोला ठाहे अहज़ाब हिज़्ब जो जमा हुआ मन टोलन जा टोला ठाहे 10,000 माण्हू काफर मदीने ते हमले करण लाइ आया सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे सहाबा सा मशवरो कयो त बाहर मैदान ते निकरी हिनन सा मुकाबलो कजे या मदीने में वेही मुकाबलो कजे सहाबा किराम जी अक्सरियत सलाह ॾिनी छो तो कुरान चवंदो आहे शाविरहुम फिल अम्र फैज़ा अज़मत फतवक्कल अलल्लाह अल्लाह ताला कुरान शरीफ में फरमायो आहे त मुंहिंजा महबूब मां बि तोखे तो चवां त पंहिंजे असहाबन सां सलाहूं कंदो कर हबीबन सलाह कई सबन साहबन जो किबला बाहर निकरणो नाहे मदीने में वेही काफर जो मुकाबलो करणो आ पर मदीने जा टे तरफ हिकड़े पासे वडियूं वडियूं जायूं हन घरन जो पुठूं हन बे पासे जबल आ जबल सिला टे पासे खजन जा घाटा घाटा बाग हन आई उहे टई पासा महफूज हन
ओडो काफर जे अचण जो सवाल ही नथो पैदा थे छो त लड़ाई हूंदी प्यादल उठन ते घोड़न ते आमो सामो तलवार खणी वड़दा त सहाबन जो कि टे पासा जेके मदीने जा एकड़े पासे जायूं हन बे पासे जबल आ टे पासे बागा तन घाटा घाटा काफर तो अची कोन सकदा बाकी हिकड़ो पासो जेको आ इहो खुलियो मैदान आ असा जी सलाह त इनी मैदान में तवा खाही खणायो खड खणायो जेके खंदक चइबो आ 5 गज वेकरी हुजे ऐं 5 गज ऊनी हुजे पो असा सब अंदरा वेही काफर जो मुकाबलो कंदासे काफर अंदर टपी कोन सकदा 5 गज जी माना चाहे 15 फुट एकड़े गज में 3 फुट थींदा 5 ट्रिकी मास्टर को आहे ही कोन एकड़े मास्टर जो स्कूल में इम्तिहान तो 29 छोकरा जब नतीजो निकतो त जो इम्तिहान वठण वारो चो तो 3 हई ना पास इम्तिहान वठण वारे के 3 हई ना पास मानू चो से शागिर्द त आहिन 29 चे 3 हो मास्टर भी ना पास मास्टर कावड़ न कजो मां मास्टर जो शागिर्द बाबा पंट की हाँ माना हणे 15 फुट यकी लंबी जरे घटे न स्टेज जी ऐं वरी खेठ ऊनी भी 15 फुट बाबूबर कर में फरमा सही आया खड खणी अंदर था वेही रहो हाने या खड खणे केर सरकार फरमायो मां मोहम्मद करीम काना हणी सब के हिस्सा विरहाए तो जा हिकड़ो हिस्सो भी मां मोहम्मद भी खड खणंदुस वाह रहमत वारा नबी साहबन खड खण शुरू कई साहबन जो मिलाता हमारो हिस्सो भी असा चपड़ दुनिया के सबक जणो आ तो उम्मत सा दीन जे कम में गड हुजणो खपे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजो हिस्सो खणी छडियो जन भी कयो एकड़े साहबी खोटी दे मिट्टी ही हेठा एकड़ी छिप निकरी पई जेका हिन टेबल खा भी ॾहोणी वडी हुई पत्थर जमीन डाढा उन ट्रिक में हया बेचारे कोडारियूं हुयूं ट्रिक में भजन पिया कोडारियूं भी भजन पियो चुरई न पई साहबा कराम नबी करीम अलैहिस्सलाम के बुधायो कि बिला फलाने साहबी जे बारे में जाते तमा उनके जमीन मापे दुनिया खंड खणंदे वडी एकड़ी छिप निकरी पईया भजे नथी पाण फरमायो मुखे देखारियो पाण हली आया रहमतल लिल आलमीन के 3 ॾींहंनि खां वठी करे फाको शरीफ हुयो यानी रोज़ो हो जिस्मानी तरह तकलीफ हुई अल्लाह जे हबीब के जमल वा छिप देखारियो अल्लाह जे हबीब टीकम या हथोड़ो खड़ी करे पांजा बई हथ मुबारक करे हुनके अल्लाह अकबर करे जो धक होयो त हिकड़े धक सां सजी छिप जे काई सा वारीअ जे दाणन वांगुरु ढेर थी वई वाह मुस्तफा तुझी बहादुरी ता ऐं हदीस में इंदो आ त धक लगण सां उन मां लोह खे न पत्थर ते हणबो आ त चिणबू निकरंदियूं हन ये ॾाढी बाहि निकती रहमतल लिल आलमीन फरमायो साहबियो मुबारक थव इन मुंहिंजे धक सां अल्लाह ताला ईरान फतह करे छॾियो धक मदीने में लगे 500 मील ते ईरान पियो फतह थे रहमतल लिल आलमीन जी ज़ात बाबरकात पाण अंदर वेही रहा किसो मुख्तसर गाल के फुटाइणो आ महबूबन करीम अलैहिस्सलाम जी ज़ात फरमार केर भी न निकरे जेको अंदर अचे त के खत्म कंदा वञो महीनो गुजरियो महीनो फतह थे मुसलमान अंदर घरन में काफर 10,000 बाहर वेठा नु तंग अची जाची फतह एकड़ो मशहूर काफर हो मक्के जो जंहिंजो नालो हो अब्दे वुद असा जा सिंधी पढ़िया पढ़ंदा अबदूद अखबार पढ़ने वाले कड़े पढ़ो बाबा चांदूर महागा थी आहन
चा नूर असल में लफ्ज़ छा हो पढ़ण जा काबिल जैसा बिन बसन में टुकुर थी पियो टे फूट अस्तगफिरुल्लाह ताला असल में छा हो त बिन बसन में टक्कर थी पियो छा थी पियो टक्कर टे फौत थी पिया पर पढ़ण वारो काबिल बसन में टुकुर थी पियो टे फूट थी तो पढ़ा लिखा अब्दुल वुद के छा चवंदा आहिनि अब्दूद ओ खुदा जी हिदायत है का पुछदा क्यों ते लफ्ज केड़ो तलफ्फुज केड़ो असल लफ्ज अब्द वुद छो तो वुद उनन जो काफरन जो बुत हो जे करे पाण के सलाईंदो मां भी बुत जो अब्द आया आई मुजादा मक्के में मशहूर हो उन जे ला मशहूर हो तो हिकड़ो मानू हजार बहादुरन जे जाय ते हो वडो काफर हो वडो बहादुर हो हजार मानू हिकड़े पासे हो अब्द वुद हिकड़े पासे उन्हीं छा कयो जो अटकल सा केड़े नमूने सा ताड़े 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 का डिठई का घटी उता थोड़ी खंदक जेका सा सोड़ी उता पांजे घोड़े के परे का दौड़ाईंदो अंदर टपी अंदर अची वाह खंदक टपी अंदर अची जब अंदर आयो हुजूर भी डिठो सहाबन भी डिठो हाने तलवार के घुमाए पियो बाकायदे तलवार उन जी चमके पई चए पियो आहे को मां अब्द वुद आया मुझे मुकाबले में अचे हाने से सहाबी वजण जे ला त सब तैयार पर जे के आमना जो लाल इजाजत दे वरी तलवार घुमाई आहे को मैदान में अचे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अली अल मुर्तजा के सद कयो जोर सा अञा ॾाढे ओ अली ते जीव क़िबला हे दिया नबी पाक वटाया हुजूर करीम पांजे कुल्हल मुबारकल जी चादर लाथी चादर लाहे अली अल मुर्तजा के फरमाया जेको तुझे मथे ते लोहो टोपा इन के लाहे हजरत अली लोह जो टोप लाथो पांजे हथन सा अली जे मथे ते मुझे मुस्तफा जी जात बाबरकात चादर वेढ़ाई सभई जो सुभान चादर वेण का बाद में नबी पाक वो टोप खड़ी अली जे मथे ते रखो हेठा चादर मथा लोह जो टोप आई वा जुल्फकार जेका हैदरी जुल्फकार ही वा अली जे हथ में नबी पाक दे पुठिय ते हथ घुमाए पान फरमाए वनी अब्द वुद सा मुकाबला कर उन टाइम ते अली नौजवान आ खूह जवानी हो तजर्बेकार मानू हजार जे मुकाबले में एडो नौजवानी अना तजर्बो भी घटा पर हुजूर फरमायो अली अल मुर्तजा फरमा के बिला दुआ कर इंशाल्लाह जोहर दिखाया तो अली अल मुर्तजा सिद्धो इन जे आडो नी बीठो अब्द वुद घोड़े ते बीठो अली अची सामो बीठो वो पोड़ो मुर्सो बड़ी उम्र जो उम्र का मोटल आई हजार मानू जे मुकाबले में अली नौजवान जे सामो बीठो हजरत अली के जे तो के खबरा तमा के रहा जे बुधाए तू केरा जे मां अब्द वुद आया मक्के में मोजो नालो मशहूर आ मां अब्द वुद सा को मैदान में मुकाबलो कंदो ही कोने नालो बुधी भजी विदान तू की आयो आही केर अली अल मुर्तजा फरमायो जे तू अब्द वुद तमा हैदर आया सुभान अल्लाह चे मां तो जे जवानी ते तरस तो कया मोटी वन को बियो मोकिल अली अल मुर्तजा फरमायो असा हाशमी मैदान में लहंदा हो त मोटण जी गाल कोन कंदा आयो हजरत अली अल मुर्तजा के चई भला तू कुछ मुसा गालाई दे चे हा गालाई दासे
छा गालाइंदे मुसा अली अल मुर्तजा फरमाए तो मां तो के नसीहत तो कयो त कलमो पढ़ो ला इलाहा ए क्या तो कौन दा पढ़ो पर मचा भी कौन दा पढ़ो नहीं सबई पढ़ो ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह हज़रत अली जब उनको दावत दी तो ला इलाहा पढ़ो तो थी हां यो ला इलाहा पढ़ा तो मक्के खाए ते मुकाबले ला छो अचा मरी भी दुस पर यो कलमो न पढ़ो दुस अली मुर्तजा फरमायो तो मुखे नबी सही वसीयत कई त अग में तबलीग कजांस अग में नसीहत कजांस जेकॾहिं तो जे नसीहत ते काफर मुसलमान थी पवे त 100 उठ जे इनाम खां उहो वधीक आहे मां पंहिंजो हक़ पूरो कयो नबी करीम चयो तोखे चम नसीब न थई त मुकाबले ते अच जब अली उनखे ललकारियो एॾे हारियो ट्रपड़ई घोड़े ता लथो मुतकब्बिर हो हरामी हो लहण सा छा के पहरो कमियो जो पांजे घोड़े जो चारई टंगू वडे जागो था ओडी अब्दे बुत घोड़े जो चारई टंगू वडे छडियो हजरत अली ते नफसियाती तौर बार पे विजे असर पे विजे त घोड़ो मारे छडियो त मोटण वारो न है बी मुकाबलो कंदुस मता ख्याल हो जी त घोड़े ते चढ़ी भजी विदुस घोड़े जो चारई टंगू वडे घोड़ो किरी पियो अली मुर्तजा के चई अचई तो मुजो वार जे भली वार कर उन जी बाह में 1000 मानू जी ताकत ही उन हथ मथे खणी हजरत अली ते वार कयो उन खबीस जे वार एड़ो कम कयो जो अली मुर्तजा ढाल दिनी ढाल ब टुकर थी वई अली मुर्तजा जे मथे मुबारक में जो लोह टोप हो ओ लोह टोप ब टुकर थियो उन खां बाद जेका महबूबन करीमन चादर वेढ़ाई उनी चादर के थोड़ो टुको आयो आई तलवार उन जी हजरत अली मुर्तजा जे पेशानी ते थोड़ो न जेतरो असर कयो आई हजरत अली के थोड़ो रत मुबारक वड़ो आई ओहो निशान सजी जिंदगी अली जे पेशानी ते हुंदो हो जमल हणो जो वार खतावियो अली बची वियो अली फरमायो हाने संभाल जा मुजो वार थो अचई अल्लाह अकबर करे अली मुर्तजा इनके कंध जे हेठा साजे कुल्ले जे पासे एड़ी त तलवार है जो नजी सिर वडी दे कुल्लो वडी दे जान वडी दे चेल का हेठ वनी तलवार पहुती और मुझा प्यारा दोस्त हो घबरा जी नकी नकी पह करे वनी किरियो ये समझो तो खैर उन मैदान में आवाज अचियो शाह मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़िकार कानून यो हुंदो हो हेरे हारो दू बदू मुकाबले में जेकॾहिं कंहिंखे मारबो हो न सही त उन जे जिस्म ते जेके भी हथियार हूंदा हा उहे मारण वारे खे मिलंदा हा बाकी गनीमत जो माल सबन में विराइबो हो दू बदू मुकाबले में जेको मारजी पे उन जी तलवार उन जो टोप उन जी ज़रह उन्हीं के मिलंदी जेको मारे हज़रत अली उन खे मारे पुठी राती हलण लगा ॾिठोस भी कोन फतकी फतकी मरी पियो हिकिड़ो सहाबी तो चए अली जी जे तोखे ख़बर आहे अब दे वुद जी जेका ज़रहा या पूरे अरब में मशहूर आहे इन जहिड़ी ज़रह आहे ई कान उहा छो थो लाहीस हज़रत अली खिली ॾिनो पर फरमात खबी सके जमल मूं तलवार हई ऐं बट करे किरियो मांस त ऊंधो थी पियो त उघाड़ो थी पियो मूंखे हया आयो त जेकॾहिं छॾियो थो वञा सभई जो सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह
ये थी मुझो मुर्शिद अली जो अली बहादुर है या ना है। लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था। हुक्म करता था समंदर को तो रास्ता छोड़ जाता था। अल्लाह ताला तवाजी असांजी हाज़री कबूल फरमाए। अल्लाह से इन मदरसे के क़यामत ताईं आबाद फरमाए। अवां के हज़रत मौलाना मोहम्मद इस्माइल साहब शुरू में जेका गाल कई सा तमाम कीमती गाल हुई त दीनी मदारस सा तवाजो माली ताउन तमाम जरूरी है। जॾहिं भी तवाजो फसल वगैरह लहे तो उन फसल में तवा दीनी मदरसन के याद कंदा कयो। मौली साहब तवाजे तरफ बोरी खणी कोन ईंदो त को बाबा तमाम असा के अन्न दियो या न जो तवाजे मथा फर्ज आ, तवाजे मथा वाजिब आ, अवाजे मथा जरूरी आ त पांजे दीनी अदारन जी तवा माली मदद कयो, पांजे बचड़न के पढ़ायो ऐं इंशाअल्लाह ताला तवा अहले सुन्नत वारा मुत्तफिक हुदा त खुदा कंदो तवाजो असांजो सभिनि जो बेड़ो पार होंदो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदके असांजी तवाजी हाज़री कबूल फरमाए। हज़रत क़िबला साईं पीर अब्दुल कादिर शाह दामत बरकातुहुल आलिया तशरीफ रखन था। उहे आखिर में दुआए खैर फरमाइंदा। उन दुआ खां बाद में तवा के इजाजत आ ई अगे वणो था माना तवा जड़ो फसल भेलायू था वणो। अगारो त ताजो त तहज्जुद असर ते वेठा हुंदो। हाने सब उठा बीठा हो वेही रहो सभई केर बिना उठे वेही रहो। हमरा उठा भगा पे ठहो था मुर्सिया का अल्लाह सी तवाजी असांजी हाज़री कबूल फरमाए। सही मौलाना अब्दुल वहाब साहब जेका शिकायत कई त असां के इंतजामिया बेजार कयो सो हकीकत में मौल साहब जो चवण सही आ। देवबंदी वहाबी शिया परमिट ही कोन था वठन, ये बिना परमिट जो जलसा पिया कन हुकूमत कुछ त उन्हनि सां असां शराफत वारा हूं उन्हनि सां जा बाबा हे शइ कान्हे पूरी, हे शइ पूरी कान्हे। महीननि जा महीना पंधा कराए त बेज़ार थी पवन। ऐं जिन खे असां ॿुधाइण चाहियूं था त असांजी शराफत मां तव्हां ग़लति फ़ाइदो न वठो। जंहिं महिल इंशाअल्लाह ताला अहले सुन्नत उथी पिया मैदान में त तव्हांजो नालो ई कोन हूंदो। असा ऑफिसरन के खपे तो सोनो रवैयो कन। असा में जेकॾहिं का तवक्को रखन था अमन अमान क़ाइम करण में त इंशाअल्लाह ताला असा अगे भी पुर अमन आहियूं, हाणे भी पुर अमन रहंदासीं। पर असा के बेजार न कयो वञे, असा सां माटे जी मां वारो सलूक न कयो वञे। हुननि खे रियायतूं असा सां दुश्मनियूं या कहिड़ी शराफत। असीं पाकिस्तान जा माण्हू न आहियूं ऐं इहे मुल्ला त उहे मुल्ला हा जेके पाकिस्तान जा दुश्मन हा। इन्हनि जे मौलविन हिकिड़े मौलवी ऐलान कयो हो त पाकिस्तान त कोन ठहंदो पर पाकिस्तान जी पे बि कान ठहंदी। पाकिस्तान में पे अल्फ काफ सीन ते अल्फ नून आ। उते पाकिस्तान तो कोन ठहंदो पर पाकिस्तान जी पे बि कान ठहंदी। हिकिड़े खबीस त ईअं चयो नऊज़ बिल्लाह मूंखे न चवणु खपे पर चवे थो किताब पियो आहे मूं वटि शाहपुर पियो आहे हिते बोली पीर इमाम बख्श वटि पियो आहे। जंहिंजे पाकिस्तान ठही वञे त मां ॾाढी मुट सां कूड़ाईंदुसि। अवा दाढ़ी जी इज्जत कबी आया मुट सां कूड़ाए भी ॻाल्हायो ॾाढे दाढ़ी के फड़ी भी दाढ़ी के सुन्नत खुशबू लगाए भी तेल लगाए बो उन जो एहतराम कबो। पर पाकिस्तान दुश्मनी में उनी छा चयो त जेकॾहिं पाकिस्तान ठही वे त मां दाढ़ी पंहिंजी मुट सां कूड़ाईंदुसि। ऐं पाकिस्तान ठही वियो पोइ निभागो वरी आयो साॻो मुल्तान में ऐं मरी बि मुल्तान में, कबर बि मुल्तान में अथसि। हाणे को सुञाणेसि बि कोन थो, सॼे मुल्तान जा कुता था पिया बुटणसि मथां। उन्हनि सां हुकूमत रियायत करे पई जेके पाकिस्तान जा दुश्मन हा। ऐं असां सां मुंहिंजा दोस्त ॿिया खियाई छो था कनि पिया? असांखे ॿाहिरि आहियूं, असां ढल कोन था भरियूं, असीं उशर कोन था ॾियूं, असीं पाकिस्तान जे कानून सां ॿधल कोन आहियूं। असां सां छो थी ॿियाई कई वञे?
हाने मुझो टोचो तो नहीं जलसो ठरी बीरवाह जे भर में उन बेचारन के भी पूरो महीनो रोलाए 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 आखिरी तारीख ते जई नी जलसो शाम जो उनके न बेचारा इश्तिहार हणी सगया न इंतजाम करे सगया बस 4 मानू अची गड थिया ये तंग ही बेजार पे असा के कन असा शराफत सब्र कयो आ कंदा से इंशाअल्लाह ताला पर जे असा के तंग कयो वीदो तो पो असा पांजो लाहे अमल पान तैयार कंदा से पो उनी में असा जी जवाबदारी कान होंदी हुकूमत जी ऑफिसरन जी जवाबदारी हो आवाम असा जो साथ केर दीदो साथ दी दो ना बाबा आज इंशाअल्लाह ताला हाने साईं के अर्ज कंदा से साईं दुआ खैर फरमाइंदा रब्बुल आलमीन ता जो असा जी हाज़री कबूल